जय झूलेलाल दोस्तों, मां मोहित गुरनानी दिल्लीअ मां पंहिंजे चैनल गुरनानी ब्रदर्स ऐं उनजी एंटायर टीम जी तरफ़ां तव्हां सभिनी खे ॾियारीअ जी लख लख वाधायूं थो ॾियां। ईअं ई तव्हांजो प्यार, तव्हांजो साथ ऐं तव्हांजो एहसासु असांखे मिलंदो रहे। जय झूलेलाल दोस्तों, जय झूलेलाल। मां महेंद्र धमेजा गुरनानी चैनल्स जे पारां ऐं उन्हनि जे परिवार जे पारां तव्हां सभिनी खे ॾियारी जूं लख लख वाधायूं थो ॾियां। मूंखे उमेदु आहे त तव्हांजो सहयोग, तव्हांजो साथ गुरनानी ब्रदर्स चैनल खे ईअं ई मिलंदो रहंदो ऐं जेके बि असांजा वीडियोज़ ईंदा तव्हां हर वीडियो खे लाइक कंदा ऐं अॻिते वधि में वधि शेयर कंदा। हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी खे ॾियारीअ जूं लख लख वाधायूं। जय झूलेलाल साथियों, जय झूलेलाल। मां रानी बंबानी गुरनानी ब्रदर्स जे पारां तव्हां सभिनी खे ॾियारीअ जूं लख करोड़ वाधायूं थी ॾियां ऐं तव्हांखे रिक्वेस्ट कंदसि त तव्हां असांजो ही गुरनानी ब्रदर्स जो चैनल लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा। ऐं हिकिड़ो दफ़ो वरी तव्हांखे ॾियारी माता जूं लख करोड़ वाधायूं। ॾियारी माता सभिनी जे घरनि में ख़ुशियूं आणे। जय झूलेलाल।